पाकिस्तान एसोसिएशन ऑफ ब्लाइंड तरफ़ां कंबर जे ख़ानगी हाल में वाइट स्टिक डे मल्हायो वियो, जंहिंमें अखियुनि जे नूर खां महरूम नाबीन औरतुनि ऐं मर्दनि शिरकत कई। प्रोग्राम में DC कंबर जावेद जागीरानी, डिप्टी डायरेक्टर अवेयरनेस एंड प्रिवेनेशन नेब सखर काशिफ अली गोंदल, PTI अॻवान मैडम नाहिद ख्वावर ख़ासि महिमान तौर शिरकत कई। तक़रीब में अखियुनि जे नूर खां महरूम तंज़ीम जे अॻवाननि ख़िताब कंदे सरकार खां मुतालबो कयो त नाबीन माण्हुनि लाइ स्कूल जी तामीर कराई वञे, जंहिं ते DC कंबर जावेद जागीरानी खेनि यकीन ॾियारियो त तव्हां असांजे हिन मुआशिरे जो अहम हिसो आहियो। तव्हांखे तालीम सां गॾु समूरियूं सहूलियतूं ॾियणु असांजी ज़िम्मेवारी आहे। जल्द तव्हांखे स्कूल तामीर कराए ॾिनो वेंदो। जॾहिं त प्रोग्राम में नाबीन नौजवाननि मिली नगमा पिणु चया। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, Sun TV न्यूज़ कंबर।